अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सौजरो न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोटकी कादी अयाज कलवाल जी ख़बर मूजिब उबावड़ो पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी सॾ ते पीपी शहीद भुट्टो जे अॻवान शेर मोहम्मद चाचड़, अली नवाज़ सुपियो, अली नवाज़ कोबर, माशूक छिजण, गुल हसन भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में फ़लस्तीन जे हक़ ऐं इसराइल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मेन चौक पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहियूं। सभु मुसलमान मुल्कनि जी सरबराहनि खे अपील आहे त सभु मुल्क हिकु थी फ़लस्तीनी अवाम जो साथ ॾियनि। असां फ़लस्तीनी अवाम खे सलाम पेश कयूं था, जेके बहादुरी सां इसराइल ख़िलाफ़ जंग विड़ी रहिया आहिनि। हुननि चयो त पाकिस्तान जी फ़ौज खे बि उन जंग में मोकिलियो वञे। हिन वक़्तु गैर मुस्लिम मुल्क गॾु थी विया आहिनि, मुसलमान भाइरनि खे गॾु थियणो पवंदो। असां मुतालबो कयूं था त इसराइल फ़लस्तीनी अवाम सां ज़ुल्म बंदि करे। इसराइल जो फ़लस्तीनी अवाम सां ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं।